नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त के मेड़ में खबर ईंदड़ मेड़ जे साफ़िन आज़ाद अनवर कांदिड़ो ऐं साफ़ी मंजूर मैसर ते कूड़ा केस करण साफ़िन के हरासा करण पीटीआई कारकुननि पारां साफ़िन के गारगंद करण खिलाफ फरीदाबाद में साफ़िन जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻवानी नेशनल प्रेस क्लब जे सदर अहमद अली चांडियो, एडवोकेट माशूक चांडियो, फरीदाबाद प्रेस क्लब जे सदर आशिक सोलंकी, मुश्ताक बिरोही, इकरार चांडियो, इसाक चांडियो, अली हसन चांडियो, नादिर चांडियो, जफर अली सोलंकी, खादिम डेरो, सरमद बिरोही, मेयर अली डेरो, आमिर चांडियो, साबिर सैयदपुरी, अवामी तहरीक जी अॻवान एडवोकेट मुख्तियार खोस ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो करे सिटी गेट ते धरणो आयो। साफ़िन आज़ाद अनवर कांदिड़ो मंजूर मैसर मज़लूम माण्हुनि जा आवाज़ आहिनि। साफ़ी खतरे वारे पहिरें निशाने ते बीठल आहिनि। वॾेरा जागीरदारनि जा वाठा कलम धणनि खे हरासा करे रहिया आहिनि। मेड़ में पीटीआई जा अॻवान ऐं कारकुन कलम धणनि खे सरेआम गारगंद करे हरासा करे रहिया आहिनि। हिननि चयो त मेड़ तालके जे कंहिं बि सहाफ़ी खे कुझु बि थियो हुन जा ज़िम्मेवार पीटीआई मेड़ जा कारकुन हूंदा। हिननि वज़ीर आज़म इमरान खान, सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू एजाज अहमद शेख खां मुतालबो कयो त मेड़ जे साफ़िन खे कुझु बि थियो त हुन जा ज़िम्मेवार पीटीआई कारकुन हूंदा। अगर नोटिस न वरतो वियो त एहतजाज जारी रहंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।